नाज़रीन, हैदराबाद में कोरोना वायरस के हवाले से सूरत हाल गणती जोगी हुजण बावजूद अक्सर शहरी घर का बाहर निकलने मास्क पाइण विसारे वेहन था। रिपोर्ट कर रहे हैं इरफान अली बुगियो। सिंध के बे नंबर वडे शहर हैदराबाद में जेतोणीकि कोरोना वायरस तेज़ी से पखिड़जी रहियो आहे ऐं हाकारी केसनि जी शरह 24 सैकड़ो ताईं पहुची चुकी है, पर तंहिं हूंदे बि अक्सर शहरियुनि खे मास्क पाइण विसरी वञे थो। मास्क विसरी वियो आहे। हा, उहो त बिल्कुलु असांजो फर्ज़ आहे इहो पाइण पराइण जो। विसरी वियो मास्क बा तो भी मुझे खबर ना है मास्क बाहर हले भाई कोरोना 19 आ मां। सर आई एम सॉरी, मैं लगा के अभी 1 मिनट लगाता हूँ जाके। आई एम सॉरी सर। मास्क इन वक्त कोई मौजूद ही कोन्हे, ॾिसो कैमेट भी कोन्हे, माहौल कीअं हूंदो। हिकु दफ़ो सिर्फ़ु रिमाइंड दियो, बाक़ी हर वक्त पाए रहंदा हूं। एक पासे हैदराबाद में कोरोना वायरस तेज़ी से पखिड़जण सबब डिप्टी कमिश्नर फवाद सूमरे तरफां ज़िले जी 5 यूनियन काउंसिलनि जे 18 इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन लागू किया वियो आहे ऐं इंतज़ामिया SOPs ते अमल कराइण ऐं मास्क विराइण में मसरूफ़ आहे। लोगों की मेरी गुजारिश है कि सब लोग मास्क पहने और सैनिटाइजर्स का ज़्यादा से ज़्यादा यूज़ करें, और इसी चीज़ को प्रमोट करने के लिए एज ए जेस्चर आज आके हमने मास्क भी बांटे हैं पब्लिक में। त ॿिए तरफ़ शहरियुनि जी अक्सरियत हिन गंभीर सूरतहाल खे संजीदा वठण लाइ तयार ई नाहे। ही घणा परसेंट माण्हू मास्क पाइनि था। हा, मास्क पायां थो। हाज़िर उहा त आहे, पर बसि हर कंहिंजी मर्ज़ी आहे, केरु पाए थो केरु नथो पाए। माण्हुनि में तवजो न आहे। असां हिते SOP जे तहत बि अमल करायूं था, हिकिड़े कन मां ॿुधंदा ॿिए मां कढी था छॾनि। माना को तवजो ई न आहे त का एॾी वॾी वबा हले थी, का परेशानी आहे, माण्हू मरनि पिया। इंडिया में छा हालत लॻी पई आहे। हैदराबाद में कोरोना वायरस सबब हेसि ताईं 310 खां वधीक माण्हू हयातियूं विञाए चुका आहिनि ऐं हाकारी शरह में तेज़ीअ सां वाध अची रही आहे, पर उन ख़तरनाक सूरतहाल बावजूद शहरियुनि जी अक्सरियत न मास्क पाइण तरफ़ ध्यानु ॾिए थी ऐं न ई समाजी विथी समेत ॿियनि SOPs जो ख़्यालु रखियो वञे थो, जंहिं करे हैदराबाद में कोरोना वायरस जे वधीक तेज़ीअ सां पखिड़जण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। कैमरामैन यासिर कुरैशी सां गॾु इरफान अली बुगियो, आवाज़ न्यूज़, हैदराबाद।